इन हफ़्ते जो अनमोल वचन सतगुरु अर्जन देव महाराज जन पंहिंजी मिठी वाणी में फरमाइनि था। अमर भये अमरा पद पाया, अमर भये अमरा पद पाया, अमर भये अमरा पद पाया, अमर भये अमरा पद पाया। साध संग नानक हरि ध्याया, साध संग नानक हरि ध्याया, साध संग नानक हरि ध्याया। साध संग नानक हरि ध्याया। ॾाढो अनमोल क़ीमती वचन भाई सतगुरु पंहिंजे मुखार विंद सां पंहिंजी वाणीअ में फरमाइनि था कि अमर भय अमरा पद पाया, साध संग नानक हरि ध्याया। जिन भी संतन जो संग कयो, साध संगत कई, प्रभु जो नाम ध्यायो यानी स्मरण कयो, याद कयो, भजन कयो, भक्ति कई, चवनि था उहे अमर थी विया। अमर भय अमर थी विया, अमर पद खे पाए विया। केर? जिन जिन संतन जो संग कयो, जिन जिन भक्ति कई, जिन जिन साध संगत कई, जिन हरिय जो नाम उच्चारण कयो, जिन भगवान जो ध्यान कयो, उहे अमर थी विया, अमर पद पाए विया, भगवान जे चरणनि ताणी पहुची विया, वैकुंठ मिली वियो उन्हनि खे। कंहिंखे? जिन हृदय सां सचे भाव सां साध संगत कई। चओ हरि राम। हरे राम। अक्सर असां चवंदा आहियूं भाई कि तव्हां असां जेको संगत जे विच में वेहूं था, भजन कीर्तन कयूं था, इनखे मामूली न सम्झिजो। ऐं अॼु उहे ई गुरु अर्जन देव महाराज जन ॾिसो असांखे सम्झाइनि था कि जिन भी संगत कई यानी जेके भी संतन जे शरण में वेठा, भक्तन सां गॾु वेठा ऐं हरिय जो ध्यानु कयो, हरिय जो भजन कयो, भक्ति कई, वे सभु तरी विया। अमर भय अमरा पद पाया, जीते जी मुक्त थी विया। ऐं मरण खां पोइ मुक्ति कंहिं ॾिठी आहे भाई? चओ राम। जीते जी मुक्त थियणो आहे त पोइ भजन त करणो पवंदो, भक्ति त करणी पवंदी। ॾिसो, जंहिं भी भक्त जी तव्हां कथा श्रवण कयो साध संगत जी, जीअं ध्रुव जी महाराज हुया, अहिड़ो भजन कयो, उन्हनि अहिड़ी भक्ति कई, साध संग यानी नारद जी महाराज जो उन्हनि खे संग थियो केवल कुझु ई पल, त उन्हनि खे नाम मिली वियो, मंत्र मिली वियो, है न। द्वादश अक्षर जेको मंत्र थींदो आहे, उहो नारद जी महाराज ॾिनो ध्रुव महाराज खे, है न। हिते संग थी वियो संतन जो, हरि नाम मिली वियो, पोइ उन्हनि भजन कयो त भगवान मिली विया। प्रहलाद जी महाराज जी कथा जीअं ईंदी आहे भागवत में, त उन्हनि संतन जो संग कयो, भजन ॻायो भगवान जे लाइ, धुनी लॻाई, हरि नाम संकीर्तन कयो, भगवान मिली विया। जंहिंखे भी भगवान मिलिया आहिनि, जेके भी भक्त जिन भगवान खे पातो आहे, त उन्हनि पहिरियों संग कयो आहे। ऐं संग जो रंग चढ़ंदो आहे भाई। कबीर साहब महाराज भी पंहिंजी वाणीअ में लिखनि था कि जीअं पारस जो संग तांबा यानी लोहो कंदो आहे त छा बणाए छॾींदो आहे? सोन बणाईंदो आहे। कबीर साहब जी वाणी आहे न भाई, पारस के संग तांबा बिगड़ियो, बिगड़ियो यानी मिलाप थियो, सो तांबा कंचन होए निबरियो, यानी सोन बणिजी वियो, मोल वधी वियो भाई। चओ हरि राम, है न, वैल्यू वधी वई, संग जो फ़ाइदो आहे। तीअं चवनि था संतन के संग कबीरा बिगड़ियो, यानी कबीरदास जी चवनि था कि संतन जो संग मिलियो कंहिंखे? कबीरदास खे। संतन के संग कबीरा बिगड़ियो, सो कबीर राम होए निबरियो। वो कबीर, वो केर बणिजी वियो? राम बणिजी वियो, चवनि था। कबीर साहब जी वाणी अथव, केॾी सुंदर वाणी। अगरि कोई हिकु लाइन सम्झे त ब्रह्म ज्ञान अची वञे। चवनि था कि मां संतन जो संग कयो, मां केरु? मां कबीर। चवनि था मां कबीर संतन जो संग कयो त छा थियो? उहो कबीर जेको आहे उहो कबीर न रहियो, केरु बणिजी वियो? राम ई बणिजी वियो। हाणे अगरि असां वधीक दिमाग़ लॻाईंदासीं त
तो चवंदासीं कबीर साहब तो अहंकार था कन, भगवान कीअं बणिजी विया। कबीर साहब अहंकार नथा कन, उहे भरोसो था ॾेखारनि भगवान जी भक्तिअ जो, संतन जे संग जो। गारंटी था ॿुधाइनि कि भैया कोई संग करे संतन जो भक्तन जो त गारंटी आहे उहो अमर थी वेंदो, अमर पद खे पाए वेंदो। चओ हरे राम। ये भक्तन खे भरोसो आहे, विश्वास आहे। जीअं स्वामी प्रेमानंद जी महाराज चवंदा आहिनि कि भैया हे जेको असांखे दुख आहे, कष्ट आहे, इहो सभु भगवान चाहिनि था कि हिन महिल असां भोगे वठूं, वरी बार बार जन्म मरण में न अचणो पए। वो चवंदा आहिनि कि बसि जेको बि हिसाब किताब आहे भगवान हिते ई वठे थो, पोइ ख़बर आहे असां राधा रानी जे चरणनि में वेंदासीं। इनखे चइबो आहे भरोसो। असां शायदि न चई सघंदासीं भाई, छो जो अहिड़ी भक्ति न आहे, अहिड़ो भाव ई न आहे, अहिड़ो विश्वास ई न आहे। पर जिन संग कयो आहे, जिन हरिअ जो नाम ध्यायो आहे, भजन कयो आहे, भक्ति कई आहे, उहे चवनि था कि असां अमर थी वियासीं। चओ राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वास। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वास। ॾाढी महिमा आहे साध संगत जी, संतन जी, भक्तन जी। संत मुरारी बापू चवंदा आहिनि कि भाई कुछ भी न करे सघो, कुछ भी न अचे, बसि चुपचाप कंहिं संत जे शरण में वञी वेही रहिजो, ऐं इहा महिरबानी कजो कि चुपचाप वञी वेहिजो। कई ॼणनि खे ॾाढी आदत हूंदी आहे, ॾाढो ॻाल्हाईंदा आहिनि। चओ हरे राम। ऐं वरी कई ॼणनि खे ख़राबु आदत हूंदी आहे कि फालतू ॻाल्हाईंदा आहिनि, है न। हिकिड़ी हूंदी आहे आदत ॻाल्हाइण जी, ऐं हिकिड़ी वरी आदत हूंदी आहे फालतू ॻाल्हाइण जी। कंहिं बिना कारण जे कुझु बि ॻाल्हाइण, कोई मतिलबु न, कंहिं बि टॉपिक ते फालतू माण्हू कलाक कलाक ॻाल्हाए वठंदा आहिनि। त संत मुरारी बापू चवंदा आहिनि कुझु बि न करे सघो, कोई साधन न थी सघे, कंहिं संत जे शरण में वञी चुपचाप वेही रहिजो बसि। चओ राम। उहे जेको चवनि उहे ॿुधी हली अचिजो, बसि एतिरो कमु करे वठिजो। पंहिंजो कुझु बि व्यर्थ न ॻाल्हाइजो, उन्हनि खे चवणु ॾिजो। त उन्हनि जे सानिध्य में वेहण सां ई जेके आहे उहो भक्ति शुरू थी वेंदी। साध संग नानक हरि ध्याया, उन्हनि सां गॾु वेही भक्ति करे अचिजो। ॿियो कुझु न थिए, मौन रही करे अंदरि गुरु मंत्र जाप करे वठिजो, भगवान जो पवित्र नाम जाप करे वठिजो भाई, उनजो फल ही अलॻि आहे। चओ हरे राम। हरे राम। वृंदावन जा हिकिड़ा संत थिया, उन्हनि जो नालो संत भक्त कृष्णदास। उन्हनि पंहिंजे पद में लिखियो, जेको असां तव्हांखे भक्तमाल में हिकिड़ो पद ॿुधायोसीं न, राधा रानीअ जो ॾाढो सुंदर पद। चओ हरे राम। उन पद में उन्हनि लिखियो आहे कि भाई बैठी रहूं कुंजन के कोने, शाम राधिका गाऊं। कुछ न थी सघे त बसि काथे वेही करे भगवान जो नाम ध्यान, भगवान जो नाम जाप कयो। हे त उन्हनि कुंजन जी गली जो लिखियो आहे कि वृंदावन में काथे बि स्थान मिले उते वेही भजन कयो, कंहिं वृक्ष जे हेठां वेही करे नाम जपे वठो। चओ हरे राम। छाजे लाइ चयो आहे? चवनि था उहे वृक्ष बि कोई संतनि खां घटि न आहिनि। उहे वृक्ष जेके आहिनि उहे संतनि खां घटि न आहिनि, छो जो उहे वृंदावन जा आहिनि। हिते बि अगरि ध्यानु कयूं त सतगुरु बि इहो ई था चवनि भाई, साध संग यानी संतनि जे संग में वेही करे नाम जपियो, उनजो अलॻि ई फल आहे। चओ हरे राम। संतनि जे शरण में वेही करे कोई भजन करे वठे त भैया अनंत लाभ, अनंत, कोई चई नथो सघे। असां बि तव्हांखे ॿुधाए न सघंदासीं केतिरी महिमा आहे, बेअंत महिमा आहे। तो भैया इन जो फ़ाइदो खणी वठो। अमर भय अमरा पद पाया, गाईंदा आहियूं। राम का नाम लेकर जो मर जाएंगे, राम का नाम लेकर जो मर जाएंगे, वो अमर नाम दुनिया में कर जाएंगे, वो अमर नाम दुनिया में कर जाएंगे। हे राम का नाम लेकर जो मर जाएंगे, राम का नाम लेकर जो मर जाएंगे,
वो अमर नाम दुनिया में कर जाएंगे, वो अमर नाम दुनिया में कर जाएंगे। हाँ वो अमर नाम दुनिया में कर जाएंगे, वो अमर नाम दुनिया में कर जाएंगे। टूट जाए न माला हरि नाम की, 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 वरना अनमोल मोती बिखर जाएंगे, वरना अनमोल मोती बिखर गाओ। जाएंगे। राम का नाम लेकर जो मर जाएंगे, राम का नाम नाम लेकर जो मर जाएंगे, वो अमर नाम दुनिया में कर जाएंगे, वो अमर नाम दुनिया में कर जाएंगे। ये न पूछो कि मर कर किधर जाएंगे, ये न पूछो कि मर कर किधर जाएंगे। हाँ ये न पूछो कि मर कर किधर जाएंगे, ये न पूछो कि मर कर किधर जाएंगे। वो जिधर भेज देंगे उधर जाएंगे, वो जिधर भेज देंगे सभी उधर गायो प्रेम सा। जाएंगे। राम का नाम लेकर जो मर जाएंगे, राम राम का नाम लेकर जो मर जाएंगे। वो अमर नाम दुनिया में कर जाएंगे, वो अमर नाम दुनिया में कर जाएंगे। हाँ वो अमर नाम दुनिया में कर जाएंगे, वो अमर नाम दुनिया में कर जाएंगे। बोलो सियावर रामचंद्र की जय। भैया भजन करे वठूं है ना, राम का नाम लेकर जो मर जाएंगे। पर इहो ई त ख़बर ना आहे कि भैया अंत समय राम नाम याद ईंदो की न। चओ हरे राम। हरे राम। ये पक्की ॻाल्हि आहे कि अंत समय जंहिंखे नाम याद अची वियो मुक्ति पक्की आहे, पक्की आहे, कोई उनमें शक ना आहे, कोई संशय ना आहे। पर यही त वॾी ॻाल्हि आहे कि अंत समय राम नाम याद ईंदो की न। चङनि भलनि जिन खूब मेहनत कई, भजन कयो, पर अंत समय ध्यानु भटकी वियो। चओ हरे राम। इहो छा आहे? उन्हनि जी ताक़त आहे कि ध्यानु भटकी वियो, या उन्हनि जी मर्ज़ी सां? न, ये सभु भगवान जी ही लीला आहे। भगवान एॾो जल्दी थोड़ी भक्ति ॾींदा आहिनि अंत समय, या नाम यादि ॾराईंदा आहिनि भाई, न। हेॾे होॾे भटकाईंदा आहिनि मन, ॾिसंदा आहिनि भाई हा वाकई मन पक्को थियो आहे की न। चओ जय श्री कृष्ण। छा थींदो अंत समय भाई? हलो कंहिंखे कंहिंखे त भगवान एॾी दया बि थी वेंदी आहे कि ख़बर पइजी वेंदी आहे हाणे कुछ ई टाइम बाक़ी आहे, भजन करे वठे, न थींदो भजन। चओ हरे राम। हा न, जंहिंखे डॉक्टर जवाब ॾेई छॾनि भाई हिन वटि ॾाढो घटि टाइम आहे, हिकु ॿ ॾींहं आहे, उहो उन वटि त इहो सम्झो उहो त भाग्य आहे, उन ते त क़िस्मत आहे, उनजी कृपा आहे कि डॉक्टर ॿुधायो आहे कि तो वटि टाइम घटि आहे, भजन कर न भाई। ओॾीमहिल छा थींदो आहे? मिट माइट घुराईंदा आहियूं, अचो बाबा सां मिली वञो। हा, अम्मा वीचारी वञण वारी अथव, अचो मिली वञो। इहो ई सभु त कंदा आहियूं असां। चओ हरे राम। ॿियो छा कंदा आहियूं? अञा उल्टो अंत समय हुनखे भगवान जी भक्ति यादि ॾरायूं न ॾरायूं उहो त छॾियो, हुनखे अञा संसार में जकड़े छॾींदा आहियूं। अंत समय पोइ हेॾे होॾे ध्यानु भटकी वेंदो आहे। हा, पोइ चवंदा आहियूं अम्मा चाहे थी पोटे खे ॾिसां, हुनखे घुरायो, हा न। बाबा चए थो मां हिन जो मुंहुं ॾिसी वठां, हिनखे हे ॾेई वञा, हुनखे हो ॾेई वञा। चओ हरे राम। हरे राम। इहो सभु थींदो आहे भाई। बल्कि उन ते वॾी कृपा आहे कि जंहिंखे एहसास थी वञे कि हाणे अंतिम समय आहे, उहो सभु कम छॾे ऐं भगवान जो भजन करे। अगरि उहो समर्थ ना आहे, अगरि परिवार समर्थ आहे, त घटि में घटि उनखे भक्ति कराए, उनजे बगल में वेही करे हरि नाम सुमिरन करे, भजन करे, त घटि में घटि उनजी सदगति त थिए भाई।
चओ राम। पुंडरीक गोस्वामी महाराज उहे पंहिंजो अनुभव ॿुधाईंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि जॾहिं उन्हनि जे पिता साहिब खे डॉक्टरनि जवाबु ॾिनो कि भैया हाणे ॾाढो घटि समय बाक़ी आहे, हॉस्पिटल में एडमिट हुया उहे, त उहे ॿुधाईंदा आहिनि कि उन्हनि हिकु पल बि न गवायो, पाण बि न विया अंदरि, कीअं न थिए कि मां अंत समय वञा त पीउ जो मोह जेको आहे उहो पुट में फासी पए। जबकि उहे ॾाढा वॾा संत कथा वाचक थिया आहिनि, ॾाढा वॾा आचार्य थिया आहिनि उन्हनि जा पिता। हाणे पुंडरीक गोस्वामी महाराज उन्हनि जी सेवा संभालींदा आहिनि। उहे चवनि पिया अंत समय असां कोई मिलण बि न वियासीं, परियों ई उन्हनि जो दर्शन कयूं पिया, उन्हनि खे असां नज़र बि न आयासीं। ऐं हिकिड़े सेवादारनि खे उन्हनि अंदरि मोकिलियो, चयो तूं वञ बगल में माला खणी वेह ऐं जोर जोर सां महामंत्र जो जाप कर। चओ हरे राम। ताकि घटि में घटि अंत समय नाम त यादि हुजे, भक्ति त यादि हुजे, कीर्तन त मिले प्रभुअ जो। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। त उहे अमर थींदा आहिनि भाई, जेके संग त कनि था पर भरोसो बि रखनि था, विश्वास बि आहे, जंहिंजी श्रद्धा बि आहे। ऐं जंहिंजी श्रद्धा कोन्हे, जंहिंखे विश्वास कोन्हे, त पोइ त मुक्ति बि कोन्हे भाई। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। त वरी बि वीचार कजो साथ संगत जी। ॾाढो सुंदर हे वचन अथव भाई हिन हफ़्ते जो, इहो पंहिंजे हृदय ते असां लिखी छॾियूं। अगरि मुक्ति पाइणी आहे, मुक्त थियणो आहे, वरी वरी हिन संसार में न अचिणो आहे, त ॾाढो ज़रूरी आहे कि सचे संतनि जो, भॻवान जे प्यारनि भक्तनि जो, भक्तिअ जो असां संग कयूं। चओ राम। साध संगत जे विच में वेहण जो ॾाढो फ़ाइदो हूंदो अथव। ज़रूरी न आहे कि अगरि 1000 माण्हू सत्संग में वेठा आहिनि त 1000 ई शुद्ध भाव सां वेठा आहिनि, हा न, ज़रूरी न आहे। पर उन्हनि मां अगरि हिकिड़ो बि भाव में वेठो आहे, हिकु बि अगरि प्रेम सां वेही करे कथा श्रवण करे थो, त भॻवान उन जे सदके हज़ारनि ते कृपा कंदा आहिनि। इहे असांजा वचन कोन्हे हो भाई, इहे संतनि जा वचन अथव कि उन हिक जे सदके भॻवान सभिनीनि ते कृपा कंदा आहिनि। छो जो भॻवान जी कृपा दृष्टि विशाल आहे। उहे ॾिसंदा कि अरे वाह, हिन हिकिड़े भक्त मुंहिंजी भक्ति कई आहे, हे हुन जे बगल में वेठो आहे, हे हुन सां गॾु वेही करे नाम थो जपे, हे हुन सां गॾु वेही करे सेवा थो करे, कीर्तन थो करे, इन खे बि तारेस भाई, इन ते बि कृपा कर। इहो फ़ाइदो आहे साध संगत करण जो। चओ हरे राम। हरे राम। त जेतिरो मौक़ो मिले भाई इन जो लाभ वठिजे। अमर भये अमरा पद पाया, अमर भय अमरा पद पाया, साध संग नानक हरि ध्याया। साध संग नानक हरि ध्याया। बोलो गुरु नानक देव देव की, की जय। बाबा आनंद राम साहिब, साहिब की बाबा भगत राम साहिब साहिब की।